ऊंदाही का रोशनीअ जो सफ़र। अबोझ ऐं बेपहुच जो बणिजी साथी खणबो हर हक़ीक़त तां परदो। हर उहा ख़बर बणिजंदी ब्रेकिंग न्यूज़ जंहिं लाइ मारूड़ा सदाई वधाईंदा रहनि था। ख़बरुनि जी पहुच अवां जी सोच खां बि साईं। सियासत हुजे या कारोबार, सेहत हुजे या तालीम, हर कदम हर मोड़ ते हूंदो अवां सां गॾु विख विख ते जैकब न्यूज़। छो त असीं बणिजंदासीं अवां जो आवाज़। जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।